सेक्रेटरी काजी अली रज़ा सनाई सिंध यूनाइटेड पार्टी के मरकजी रहनुमा फलक शेर और सिटी सदर कासिम सूमरो ऐं तालके सदर अयूब खोसो सां सिंध हाउस सेक्रेटरी ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम मढ़ियो आहे त DRO ऐं RO पंहिंजी ज़िम्मेवारियुनि खे शिफ़ाफ़ नमूने अदा न करे रहिया आहिनि, जेके मुकमल तौर पीपल्स पार्टी जी वांगार वेही रहिया आहिनि ऐं इलेक्शन जी ज़ाब्ता इख़्लाक़ जी भनकड़ी करे रहिया आहिनि। हिननि चयो त पोलिंग तय थियल स्टेशन्स ते मटायूं पयूं वञनि। हमल फ़कीर हाई स्कूल जी पोलिंग मीर खान लगारी ॻोठ जे विच में 2 कमरनि ते मुश्तमिल स्कूल में मुंतक़िल कई वई आहे, जिते का भी सहूलियत न आहे। उन खां सिवा माड़ी जलबाणी समेत ॿियनि हिसास पोलिंगनि खे पिणु ॻोठनि जे विच में मुंतक़िल कयो वियो आहे, जिते वधीक हिसासियत पैदा थींदी। हिननि चयो त अमन अमान वारनि पोलिंग स्टेशन्स खे हिसास करार ॾिनो वियो आहे, जंहिंसां उहो सम्झ में अचे थो त मुकमल धांधलीअ जो मंसूबो जोड़ियो वियो आहे। हिननि उहो बि चयो त इलेक्शन कमीशन जे ज़ाब्तनि मूजिबि सरकारी मुलाज़िम कंहिं बि सियासी सरगर्मीअ में हिसो नथा वठी सघनि, पर DFO शहीद बेनज़ीराबाद कार्नर गॾिजाणियूं रखाए रहियो आहे। हिन वधीक चयो त TAO सेक्रेटरी पंहिंजी मर्ज़ी मूजिबि मुलाज़िमनि जूं ड्यूटियूं मुक़ररु कराए रहियो आहे, जेको अमल कानून जे ख़िलाफ़ आहे। होॾां PS 39 ते PB उम्मीदवार वोटरनि खे धमकियूं ॾेई रहियो आहे। 8 तारीख़ खां पोइ 9 तारीख़ भी ईंदी। हिन चयो त अहिड़नि ग़लति अमलनि ख़िलाफ़ दरख़्वास्तनि ॾेई चुका आहियूं, पर को बि क़दम न आहे खंयो वियो। फलक शेर और चिता ॾींदे चयो त DRO RO ऐं सरकारी मुलाज़िम ऑफिसर सियासी वांगार वहण बंदि कनि। ॿी सूरत में उन्हनि ख़िलाफ़ हर क़ानूनी अमल ऐं एहतजाज जो हक़ महफ़ूज़ रखूं था। उन मौक़े ते शमीर जमाली, हाजी ख़ान कीरियो ऐं मोहम्मद अली जलबानी पिणु मौजूदु हुआ। शिकारपुर रिपोर्टर रियाज़ अली मीरानी। शिकारपुर जे तक NA 193 ऐं PS 7 जा उम्मीदवार MWM अगवान अलामा मक़सूद डोमकी ऐं असगर अली सेठा रीजनल प्रेस क्लब पहुची विया। अवाम पीपल्स पार्टीअ मां तंग थी चुको आहे ऐं असांजी पोज़ीशन मज़बूत आहे। अलामा मक़सूद डोमकी। तफ़सील मूजिबि शिकारपुर में मजलिस वहिदत अल मुस्लिमीन जे उम्मीदवार अलामा मक़सूद डोमकी ऐं PS 7 जे उम्मीदवार असगर अली सेठा शिकारपुर रीजनल प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कई। हिननि चयो त अवाम खे रोटी कपिड़ा ऐं मकान ॾियण बजाए पीपल्स पार्टी इहे सभु कुझु लुटे रहिया आहिनि। हिन चयो त जिते बि वर्क थी वञूं था, उतां जा माण्हू अवाम पीपल्स पार्टी खां बेज़ार जो इज़हार करे रहिया आहिनि। हिननि चयो त शिकारपुर ज़िले में को बि माण्हू महफ़ूज़ न आहे। चोरनि जो राॼ आहे ऐं चोर ग़रीब अवाम जी ज़िंदगी गुज़ारणु मुश्किल बणाए रहिया आहिनि। कुझु महीना अॻु सब इंस्पेक्टरनि खां फुर थी पुलिस थाणे ते हमिलो करे पुलिस स्टेशन जे समूरे अमले खे यरग़माल बणाए वरितो हो ऐं ॾोहारियुनि SHO समेत खेनि अमले खे यरग़माल बणाए हथियारनि समेत अगवा करे विया। हिन JUI अगवान मौलाना अब्दुल हमीद लुंड जे अगवा जी सख़्त मज़म्मत कंदे चयो त SSP शिकारपुर खेसि बाज़ियाब कराइण में नाकाम थी वियो आहे। इंतिज़ामिया खे घुर्जे त मौलाना अब्दुल हमीद लुंड समेत समूरनि मग़विन खे बाज़ियाब कराए। हिननि चयो त इलेक्शन जा ॾींहं वेझो अची रहिया आहिनि, जंहिं सबबि असां ख़िलाफ़ इंतकामी कार्रवायूं कयूं पयूं वञनि। मूंखां सरकारी सिक्योरिटी वापसि वरिती वई आहे। जेकॾहिं सिक्योरिटी वापसि न कई वई त एहतजाज जो सॾु ॾिनो वेंदो। झलक रिपोर्ट लखा ॾिनो झरकाई। DAO प्राइमरी एजुकेशन ठटा साईं निज़ाम खॾाई साहब ऐं डिप्टी DAO मुमताज़ अली बेजोरो साहब जिन तनवार फाउंडेशन सोसाइटी जे अगवाननि सां गॾिजी UC यूसुफ शोरो ऐं UC ओंगर जे मुख़्तलिफ़ प्राइमरी स्कूलनि जी विज़िट कई। मरकज़ी अगवाननि में शामिल चेयरमैन शरीफ गुल ख़ासकेली, सदर असलम ख़ासकेली, सीनियर नायब सदर फरमान खोसू, जनरल सेक्रेटरी गुल हसन बहरानी, ऑफिस सेक्रेटरी मोहम्मद ख़ासकेली, ख़ज़ानची सदोरो ख़ासकेली ऐं ॿिया अगवान शामिल हुआ। आख़िर में गुड़ उस्मान ख़ासकेली जे प्राइमरी स्कूल जो विज़िट करायो। उन खां पोइ तनवार फाउंडेशन जे तरफ़ां मोज़िज़ महिमाननि खे अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया, जिते ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत कई। उन खां पोइ स्कूलनि जे मसइलनि बाबति ॻाल्हि ॿोल कई वई। मुख़्तलिफ़ स्कूल खोलाइण लाइ पिणु साईं जिन खे गुज़ारिश कई। साईं जिन तमामु सुठी मोट ॾींदे चयो त इंशाअल्लाह बंदि पियल स्कूल खोलाईंदासीं ऐं फर्नीचर, किताब ऐं बिल्डिंग वग़ैरह जा मसइला पिणु जल्द हल कंदासीं। ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान हालो जी रिपोर्ट मुताबिक़ मेयर समाजी अगवान नौजवान साफ़ी मुख्तियार सिंधी अख्तियार अली चांडियो पारां सख़्त सर्दी खां बचण लाइ खुलियल आसमान हेडबे पहुंच मारोड़नि में गरम कपड़ा तक़सीम किया विया। तफ़सील मूजिबि मेयर जे समाजी किरदार नौजवान साफ़ी मुख्तियार सिंधी अख्तियार अली चांडियो पारां मेयर जे बाईपास खुलियल आसमान हेडबे यारो मददगार वेठल मारोड़नि में गरम कपड़ा, स्वेटर, जैकेट, जर्सियूं तक़सीम किया विया। नौजवान साफ़ी मुख्तियार सिंधी चयो त बे पहुंच मारोड़ा सख़्त सर्दी सबबि खुलियल आसमान हेठि वेठल गुरबत सबबि थधि खां पाण बचण लाइ गरम कपड़ा वठण जेतिरी ताक़त नथा रखनि।
अहिड़नि बेपहुच माण्हुनि जी ख़िदमत करणु असांजे फ़र्ज़नि में आहे। समाजी अॻवान मुख़्तियार सिंधी वधीक चयो त इंसानियत जी ख़िदमत करणु वरी इबादत खां घटि न आहे ऐं वसआर माण्हुनि जी मदद करण जो सिलसिलो जारी रहंदो। मीरपुर ख़ासि रिपोर्ट सूमार समेजो जे रीजनल इंचार्ज अली मोहम्मद रिन चयो आहे त प्लास्टिक जी थैलियुनि जी ख़रीदारी ऐं विक्रे में मुलविस होलसेलर, रिटेलर्स ऐं परचून दुकानदारनि ख़िलाफ़ सीपा कानून तहत कार्रवाईअ जो दाइरो वधाए पूरी मीरपुर ख़ासि डिवीज़न ताईं कयो वेंदो। हिन चयो त निगरान सूबाई वज़ीर माहौलियात ऐं सियाहत अरशद वली मोहम्मद, सेक्रेटरी माहौलियात तब्दीली ऐं साहिली तरक़ी आगा वासिफ अब्बास ऐं डायरेक्टर जनरल माहौलियात वारस अली ख़ास किले जी हिदायतुनि ते सीपा टीम जे असिस्टेंट डायरेक्टर अब्दुल अज़ीज़ महर, केमिस्ट अनिल कुमार, हुमेरा अज़ीज़ ऐं फील्ड सुपरवाइज़र इंतज़ार हुसैन हैदराबाद रोड मीरपुर ख़ासि ते वाक़िअ शॉपिंग मॉल्स ऐं दुकाननि जो ओचितो दौरो कयो, जिते मालिकनि पारां माहौल दोस्त बैग इस्तेमालु ॾिसी मालिकनि जे अमल खे साराहियो। हिननि चयो त ही कार्रवायूं ममनून प्लास्टिक जे थैलियुनि जी रोकथाम खे यकीनी बणाइण लाइ जारी रहंदियूं। हिन वधीक चयो त उन खां अॻु ममनून प्लास्टिक थैलियुनि जी ख़रीदारी ऐं विक्रे बाबति अॻुवाट ई सेलर्स, रिटेलर्स ऐं परचून फ़रोशनि खे हुकुम जारी कया विया आहिनि। उन करे माहौल दुश्मन ममनून प्लास्टिक थैलियुनि जे विकिरो ऐं ख़रीदारी में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। ऐवान साफ़त, मीरपुर ख़ासि, सूमार समेजो। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी, शिकारपुर गढ़ी यासीन समाजी वर्कर सरमन मुस्तफ़ा बुरड़ो ऐं उन जे दोस्तनि जे ताउन सां तालके गढ़ी यासीन जे ॻोठ नौशेरो, अबड़ो ॻोठ जतन जी कड़ी, ॻोठ जलाल ख़ान ब्रोही माड़ी ऐं शरीफ़ किरण शरीफ़ ॻोठ खोखरनि जे वार्ड, लाल मोहम्मद सूमरो जज जे वार्ड, मोहम्मद सालिह बुरड़ो, जरार शेर समेत ॿियनि मुख़्तलिफ़ ॻोठनि में ग़रीबनि में सर्दी खां बचाव जे लाइ गरम कपिड़ा, स्वेटर, जैकेट्स ऐं ॿियो सामान पिणु विरायो वियो। उन मौक़े ते सरमन मुस्तफ़ा बुरड़ो जिन मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त असां पंहिंजे दोस्तनि जे ताउन सां पंहिंजे वसार पंहिंजे तालके गढ़ी यासीन जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में सख़्त सर्दीअ जी मौसम हुजण सबबि ग़रीबनि में गरम कपिड़ा ऐं ॿियो क़ीमती सामान विरायो आहे। इंशाअल्लाह अॻिते बि रब पाक असांखे हिन नेकीअ जो अमल में मदद कंदो त जीअं असां पंहिंजे हिन कम खे जारी ऐं सारी रखी सघूं। उन मौक़े ते समाजी वर्कर फ़हीम अहमद जमाली, निज़ामुद्दीन जोगी, रज़ा मोहम्मद जाफ़री, फारूक अहमद बुरड़ो, जान मोहम्मद ब्रोही, अताउल्ला भमरो, आरिफ भयो, तालिब हुसैन बुरड़ो ऐं ॿिया समाजी वर्कर संदसि सां गॾु हुया। सांगर रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर कैरी, इलेक्शन दौरान सिक्योरिटी ड्यूटी सर अंजाम ॾियण वारनि एहलकारनि जी तरबियत लाइ तरबियती वर्कशॉप जो इनकाद 2 ॾींहं वारी तरबियती सेशन जे सिलसिले में ज़िले में 6 सेंटर क़ाइमु कया विया आहिनि। सांगड़ तफ़सील मूजिबि SSP सांगड़ कैप्टन सद्दाम हुसैन पारां IG सिंध जे हुकुम ते जनरल इलेक्शन 2024 जे हवाले सां सिक्योरिटी ड्यूटी सर अंजाम ॾियण लाइ पुलिस एहलकारनि लाइ ट्रेनिंग सेशन मुनक़द कई वई आहे। उन सिलसिले में ज़िले अंदरि समूरनि SDPOs जे निगरान में 6 ट्रेनिंग सेंटर क़ाइमु कया विया आहिनि, जिन में तजुर्बेकार ट्रेनर्स पुलिस एहलकारनि खे इलेक्शन दौरान सिक्योरिटी ड्यूटी सर अंजाम ॾियण जी तरबियत फ़राहम कंदा। इहे मर्कज़ सांगड़, सिंजोरो, झोल, खिपरो, शहदादपुर ऐं टंडो आदम पुलिस लाइन में क़ाइमु कया विया। ट्रेनिंग जो मक़सदु इलेक्शन दौरान अवाम में तहफ़्फ़ुज़ जो अहसास पैदा करणु, अमन अमान खे यकीनी बणाइणु, अवाम पोलिंग अमले ऐं पोलिंग जे सामान जी हिफ़ाज़त खे यकीनी बणाइणु आहे। घोटकी डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो, सिंध सकाफ़त खाते जे तरफ़ां GDF जे सहकार सां मच कचहरी जो प्रोग्राम कोठायो वियो, जंहिंमें प्रोग्राम जो मेज़बान GDF जो सदर नसीर अहमद खावड़ सुगड़नि में सिंध जी नामोर सुगड़नि अदीबनि दानिशवरनि शिरकत कई। मच कचहरी में नटबैत गुजारतू नूर सिंगार बलोची लोरी पेश करे ख़ूब दाद हासिल कियो। प्रोग्राम में नामोर शख्सियतन अयाज लाखो, राशिद मलिक, अब्बास अबड़ो, मोहसिन खावड़, अजीजुल्ला मीर, मोहम्मद सिराज महर, इमरान कोलाची, हिदायतुल्ला मीरानी, वजीर मक्सी, जायद भुट्टो, अली नवाज खावड़, सूफी फनकारन में रब नवाज मैसर, परवेज शाशड़, सुहराब समेत इलाके जे मोअज़्ज़िज़ीन जे वॾी तादाद में शिरकत कई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे अॻवाननि जो त नफ़रतूं ख़त्म करे प्यार मोहब्बत क़ाइमु कयो, सिंध जे क़दीम सकाफ़त खे उजागर कयो, ओतागनि खे आबाद करे सिंध जे मेहमान नवाज़ी खे क़ाइमु दाइमु रखो। आख़िर में इनाम सर्टिफिकेट तक़सीम, अमन ख़ुशहाली लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी, शिकारपुर समाजी वर्कर सरमन मुस्तफ़ा बुरड़ो ऐं उन जे दोस्तनि जे ताउन सां तालके लकी में व्हीलचेयर ॿियो सामान पिणु विरायो वियो। उन मौक़े ते सरमन मुस्तफ़ा बुरड़ो जिन मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त असां पंहिंजे दोस्तनि जे ताउन सां पंहिंजे वसआर पंहिंजे तालके गढ़ी यासीन खानपुर लकी शिकारपुर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में सख़्त सर्दी जी मौसम हुजण सबबि
ग़रीबनि में गरम कपड़ा ऐं ॿियो क़ीमती सामान विरायो आहे। इंशाअल्लाह अॻिते बि रब पाक असांखे हिन नेकीअ जे अमल में मदद कंदो त जीअं असां पंहिंजे हिन कम खे जारी ऐं सारी रखी सघूं। उन मौक़े ते समाजी वर्कर फ़हीम अहमद, जमाली जान, मोहम्मद ब्रोई, आरिफ भयो ऐं ॿिया समाजी वर्कर सदन सां गॾु हुआ। रिपोर्ट इमरान बलोच। घोटकी और गिरदनवा के इलाकों में धुंध का राज बरकरार। हर तरफ शदीद धुंध के बाद लोग घरों तक महदूद होकर रह गए। शदीद धुंध के बाद हद निगाह कम होकर रह गई। कौमी शाहरा उबाड़ों पर ट्रैफिक की रवानी सुस्त रवैये का शिकार है, जबकि मोटर M5 अबाड़ों से सखर तक हर तरफ की ट्रैफिक के लिए बंद है। शदीद धुंध की वजह से सर्दी की शिद्दत में भी बेपनाह इजाफा हो गया। धुंध की बाज़ बिजली की फिटर्स ट्रिप होने से बिजली की फराहमी भी मुनक़ता कर दी गई है। मामूलात जिंदगी बुरी तरह से मुतासिर होने लगी। ठारू शाही कफ तो अग सिपको मुलाजमन जी मुबैना तौर तशद्दुद में फौत थियल सिहत खाते जे मुलाजिम ज़ियाउद्दीन मेमण जे कातलन जी गिरफ्तारी न थियण वारसन जो एहतजाज। फौरी तौर कातलन के गिरफ्तार करण जो मुतालबो। दरबेलो वासी अब्दुल गफ्फार मेमण, राशिद मेमण ऐं ॿियनि प्रेस क्लब ठारू शाह पहुची एहतजाज कंदे दाईंदे छो त हिकु हफ़्तो अॻु सिपको ठारू शाह जे मुलाजमन असगर मेमण ऐं ग़ुलाम रसूल सां दरबेलो में बिजलीअ जो वाधू बिल न पियाण तां असांजे नौजवान सिहत खाते जे मुलाजिम ज़ियाउद्दीन मेमण खे तशद्दुद जो निशानो बणायो हुयो, जेको फ़ौत थी वियो हुयो, जंहिंजो केस सिपको मुलाजिम मथां दाख़िल करायो आहे, पर पुलिस खेनि हिन महल ताईं गिरफ़्तार न करे सघी आहे। हिननि चयो त बाज़रगरी रिश्वत ॾेई रूरल हेल्थ सेंटर जे डॉक्टर शाहिद सूमरो बि गरी रिश्वत वॾी पोस्टमार्टम फेरायो आहे, जंहिं ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हिननि चयो त फौरी तौर जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे, न त ॿी सूरत में SSP ऑफिस आॾो धरणो हयो वेंदो। रिपोर्टर नसीर अबड़ो। मटियारी रिपोर्ट ग़ुलाम फारूक शाह। GDA अॻवाननि तरफ़ां मटियारी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जा दौरा ऐं ताज़ियतूं कयूं वेयूं। ॻोठ हाजी सावण हाजाणो में हाजी अयूब खान हाजाणो, वॾेरो अली हाजाणो, मोहम्मद अज़ीम हाजाणो, अज़हर अली हाजाणो जी अॻवानी में सैयद हाजी जलाल शाह ॼामोट ऐं बशीर अहमद मेमण जो शानदार इस्तक़बाल कयो वियो ऐं भरपूर हिमायत जो ऐलान पिणु कयो वियो। जॾहिं त भील कॉलोनी में भील बिरादरी जे सियासी ऐं समाजी अॻवाननि कामरेड कृष्ण भील, डामराणी ऐं मौज़े शख़्सियतनि भगत लोणा राम ऐं बिरादरीअ जे माण्हुनि टेलो भील ऐं ॿिया शरीक हुआ। मीरपुर ख़ासि रिपोर्ट। सूमार समय जो ख़्वाहिशनि वेझनि रिश्तनि खे न छॾियो। औरत जी फ़रियाद ते औरत थाणे ते केस दाख़िल कियो वियो आहे त मीरपुर ख़ासि जे इलाइक़े अल इमरान में अफ़ज़ल मुसलसल 2 सालनि खां संदसि धीउ खे जिंसी ॾढ़ाई कंदो रहियो। SHO वुमेन पुलिस इंस्पेक्टर मुहम्मद लगारी पंहिंजी धीउ सां ज़्यादती कंदड़ वहशी पीउ खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे वरितो। ऐवान सहाफ़त। ब्रेकिंग न्यूज़। मीरपुर ख़ासि रिपोर्ट। सूमार समय जो मीरवा गोड़चाणी पुलिस स्टेशन जी हद बलहाड़ो शाख स्टाफ ते 3 अॻु NA 212 जे उम्मीदवार पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे मीर मुनव्वर टालपुर जे वेझे अज़ीज़ मीर सैफुल्ला टालपुर जी गाॾी मथां फायरिंग वारे मामले जी FIR CIA इंचार्ज अफ़ज़ल मक्सी, नवीद ऐं रिहान समेत 5 पुलिस अहलकारनि मथां मीरबाग गोड़चाणी थाणे ते दाख़िल कई वई आहे, जॾहिं त IG सिंध जे नोटिस वठण बैदि 3 पुलिस अहलकार मुअत्तल पिणु करे DIG हैदराबाद, SP टंडो अलियार ऐं SP मीरपुर ख़ासि जी सरबराही में 3 रुकनी जोड़ी वई आहे, जेका 3 ॾींहनि में जांच रिपोर्ट पेश कंदी। ऐवान सहाफ़त मीरपुर ख़ासि। सिजावर रिपोर्ट। इम्तियाज़ मेमण। इलेक्शन के हवाले से अगोणो MP एरिया ज़फ़र अली उर्फ शाही खान लगारी PP उम्मीदवार NA 224 सैद अयाज़ अली शाह शिराजी ऐं PS 73 ते PP MPA शाह हुसैन शाह शिराजी जे मान में आजियाणो ॾिनो वियो। उन मौक़े ते PP लेडीज़ विंग ज़िले जे अॻवान मैडम परवीन लगारी उम्मीदवारनि खे सिंध जी सूखड़ी लुंगियूं ऐं अजरकूं ओढ़ायूं। आजियाणे में शरीक थींदड़ सैद नसीर शाह शिराजी, ग़ुलाम अली ख्वाजा, ग़ुलाम अब्बास शाह शिराजी, करीम ख्वाजा, जमील मेमण ऐं ॿियनि शिरकत कई। मीरपुर ख़ासि रिपोर्ट। सूमार समय जो इत्तलात खाते मीरपुर ख़ासि जो एक ताज़ियती इजलास डिवीज़नल डायरेक्टर इंफॉर्मेशन मीरपुर ख़ासि ग़ुलाम रज़ा खोसो जी सदारत हेठ संदस ऑफिस में मुनक़द थियो, जंहिंमें इंफॉर्मेशन ऑफिसर मीरपुर ख़ासि यासिर मेमण ऐं ऑफिस स्टाफ शिरकत कई। इजलास में मक़ामी साफ़ी तलत आरिफ जी वफ़ात ते गहरे ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कयो वियो ऐं मग़फ़िरत लाइ दुआ कई वई त अल्लाह ताला मरहूम खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए ऐं सोगवार ख़ानदान के सबर जमील अता फ़रमाए। बाद में डायरेक्टर इत्तलात मीरपुर ख़ासि ऑफिस स्टाफ सां गॾिजी संदसि घर पहुची पोयरनि सां ताज़ियत पिणु कई। ऐवान सहाफ़त। सूमार समय जो मीरपुर ख़ासि।
मटियारी रिपोर्ट गुलाम फारूक शाह मटियारी जे शहर शाहपुर दरपुर ऐं इलेक्शन जे मुहिम तेज़ थी वई। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ऑफिस निसार खान खटियाण काज़ी इख़लास ऐं शान अली गाहो जी अॻवाणी में खोली वई। अॻवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी अवामी पार्टी ऐं हमेशह रहंदी। 8 फरवरी ते पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जा सभु उम्मीदवार वॾी अक्सरियत सां कामयाबी माणींदा। उन मौक़े ते इलाइक़े जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मोहम्मद बख्श गाहो, हारून बारेचो, गुलाम मुस्तफ़ा ख़ासकेली ऐं ॿिया मौजूद हुआ। रिपोर्ट इमरान बलोच घोटकी खानपुर महर आदिलपुर थाणे जी हद मटरी स्टाफ वटां NICV डी अस्पताल घोटकी जे मुलाज़िम अब्दुल सत्तार चन्ना खां हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते रोक रक़म मोबाइल फ़ोन ऐं मोटरसाइकिल फुर करे फ़रार थी विया।